ठिकराठे लॻ मक़तूल पोरियत जे वारसनि कातल जी गिरफ़्तारी लाइ पाक किताब खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। चंद लगारी जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं सुल्तानपुर पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। वारसनि जो चवणो त मामूली ॻाल्हि तां चंद लगारी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, हिकु जवाबदार खे रिश्वत वठी आज़ादु कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं मुज़ाहिरे जे हवाले सां त ठिकराठे लॻ मक़तूल पोरियत जे वारसनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पाक किताब खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। चंद लगारी जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं सुल्तानपुर पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। वारसनि जो चवणो त मामूली ॻाल्हि तां चंद लगारी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, हिकु जवाबदार खे रिश्वत वठी आज़ादु कयो वियो आहे। ठिकराठे लॻ मक़तूल पोरियत जे वारसनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पाक किताब खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। चंद लगारी जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं सुल्तानपुर पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। वारसनि जो चवणो त मामूली ॻाल्हि तां चंद लगारी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, हिकु जवाबदार खे रिश्वत वठी आज़ादु कयो वियो आहे। ठिकराठे लॻ मक़तूल पोरियत जे वारसनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पाक किताब खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ठिकराठे खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद मर। जी मजीद, एहतजाज मुज़ाहिरे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, ठिकराठो वेझो ॻोठ डुगर में कुझु ॾींहं अॻु ॿारनि जी मामूली ॻाल्हि सां क़तल थियल 45 साला चंड लगारी जे वारसनि मर्दनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि हथ में पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन सिजावर लगारी, अब्दुल रशीद, माई हवा ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु पंहिंजी बिरादरी जे जवाबदारनि दुर मोहम्मद अब्दुल जब्बार ऐं ॿियनि हमिलो करे असांजे पोरियत खे क़तल करे छॾियो आहे। ऐं जॾहिं त एसएचओ कैंट सुल्तानपुर हबीबुल्ला महर हिन महिल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न आहे करे सघियो। हुननि वधीक चयो त एसएचओ कैंट हबीबुल्ला महर हिकु जवाबदार दुर मोहम्मद लगारी खे रिश्वत वठी आज़ादु करे छॾियो आहे। उन्हनि एसएसपी सखर ऐं डीआईजी सखर खां अपील कई त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। जी।